बानसैदाबाद टाउन कमेटी जे ॿिनि वार्डनि ते ज़मीनी चूंड वोटिंग जो अमल जारी आहे। वार्ड 1 ते PP उम्मीदवार अब्दुल करीम मेमून ऐं SUP उम्मीदवार अली रज़ा चना में मुक़ाबिलो जारी आहे। वार्ड 5 ते PP जो अब्दुल बासित मेमून ऐं SUP जो मोहम्मद सफ़र भंड ऐं आज़ाद उम्मीदवार सरवर शोरो मैदान ते लथियल आहिनि। तालुके सेवण जे समूरनि थाणनि जी पुलिस नफ़रीअ खे बानसैदाबाद मुक़ररु कयो वियो आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त बानसैदाबाद टाउन कमेटी जे ॿिनि वार्डनि ते ज़मीनी चूंड वोटिंग जो अमल जारी आहे। वार्ड 1 ते PP उम्मीदवार अब्दुल करीम मेमून ऐं SUP उम्मीदवार अली रज़ा चना में मुक़ाबिलो जारी आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। बानसैदाबाद मां मुज़फ़र खोखर जी। मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि? बानसैदाबाद शहर में मौजूद आहियूं। इलेक्शन जेका बलदियाती इलेक्शन आहे उनजो मरहलो जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। बानसैदाबाद जा 2 ख़ाली वार्ड पिया हुआ जेके काउंसलर न हुया, उन्हनि ते अॼु इलेक्शन थियण वञे पई, जंहिंमें वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर 5 ते जेको आहे सो उम्मीदवारनि खे बीहारियो वियो आहे। जॾहिं त SUP जे तरफ़ां बानसैदाबाद जे वार्ड नंबर 1 ते अली रज़ा चना, जॾहिं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां अब्दुल करीम मेमून खे जेको आहे सो बीहारियो वियो आहे। जॾहिं त वार्ड नंबर 5 ते अब्दुल बासित मेमून पीपल्स पार्टी जे तरफ़ां ऐं जॾहिं त उते मोहम्मद सफ़र भंड खे SUP तरफ़ां उम्मीदवार नामज़द कयो आहे। ॿिन्हिनि ई जेको आहे सो पोलिंग स्टेशन ते जेको वोटिंग जो अमल आहे उहो शुरू थी चुको आहे। वोटर जो जेको वॾो तइदाद आहे उहो अचे पियो। जॾहिं त वार्ड नंबर 1 ते जेको वोटनि जो तइदाद आहे उहो टोटल 1507 आहे, जंहिंमें मर्द वोटर जो जेको तइदाद आहे उहो 882 आहे। जॾहिं त जेके औरत जेके वोटर आहिनि उन्हनि जो 685 आहे। जॾहिं वार्ड नंबर जेका 5 आहे उन ते टोटल 1467 वोट आहिनि। उन में मर्द वोटर 801 ऐं औरत वोटर जेका आहिनि उहे 666 रजिस्टर आहिनि। जॾहिं त वोटरनि जो जेको पोलिंग बूथ ते अचण जो जेको सिलसिलो उहो शुरू थी चुको आहे। वोट जे कास्टिंग जो अमल बि शुरू थी चुको आहे। सिक्योरिटी जे तरफ़ां इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। सेवण तालुके जी जेका नफ़री आहे उहा मुकमल तौर ते बानसैदाबाद जे पोलिंग स्टेशनुनि ते मूव कई वई आहे सिक्योरिटी खे सख़्तु रखण लाइ। जॾहिं त पोलिंग जो जेको अमलो आहे उहो पिणु हिन महिल पोलिंग ते कमु करे रहियो आहे ऐं जेको वोटर जो अमल आहे उहो पिणु शुरू आहे। वोटिंग जेका आहे उहा जारी आहे। अवाम जो जेको वोटर जो जेको पहुचण जो सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। वोटिंग अमल जारी आहे। सिक्योरिटी सख़्तु आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं SUP पारां जेके उम्मीदवार बीहारिया विया आहिनि उन्हनि विच में अॼु जेको आहे सो वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर 5 ते जेको आहे सो कांटे जो मुक़ाबिलो आहे। जॾहिं त जेको वोटरनि जो आहे तइदाद उहो बि तमामु घणो आहे। जेको हिन महिल वोटिंग जो अमल आहे उहो तेज़ी सां शुरू थी वियो आहे। ऐं जेको आहे सो हिन महिल पोलिंग जेका आहिनि उहे वार्ड नंबर 1 ऐं वार्ड नंबर जेका 5 जूं आहिनि उहे हली रहियूं आहिनि ऐं वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी मुज़फ़र खोखर तफ़सील ॾियण लाइ।